छा हू बस रुगो हिकु इमारत हुई जे ईअं आहे त असांजे अखियुनि में अजगोड़ा छो आहिनि। हिकु इमारत जे ढहण सां क़ौमुनि जे रूहनि में ॾार न आहिनि पवंदा। ज़रूरु उते सैयद आधी राति जो उथी सिंध लाइ सोचियो बि हूंदो, उहा सोच बि त मिसमार थी आहे न। ज़रूरु उते विहाणो रखी सैयद निंड बि कई हूंदी, उन निंड मथां बि त दीवारुनि जा चापुड़ किरिया आहिनि न। उते ई किथे जीअं ॾिठो आहे मुंहुं जूं 4 सिटूं बि सरजूं हूंदाई। उते ई किथे सिंधूअ जे सञाह जो पनो बि लिखियो हूंदाई ऐं उते ई पैगाम लतीफ़ जो पंधु बि थियो हूंदो। उते ई त को ॻोढ़ो बिगाड़ियो हूंदाई जेको हाणे कॾहिं ॿाहिरि अची न सघंदो। उते ई कॾहिं आरीसर जे गल ते का चुमी बि ॾिनी हूंदाई जेका दीवारुनि खे ॾिसी मुरकियो हूंदो। पर हाणे उहे दीवारूं झूनियूं थियण खां अॻु ई मौत सां मिलायूं वयूं आहिनि। उते ई कॾहिं बशीर ख़ान पेरांदी सां वेही सैयद सां का हुजत बि कई हूंदी जंहिं ते सैयद बेअख्तियार खिली पियो हूंदो ऐं सॼी सिंध ऐं हैदर मंज़िल मुरकी पई हूंदी। पर अॼु उहा मंज़िल बिल्डोज़ जे घेरे में पंहिंजो साहु छॾे रही आहे। असीं चुप आहियूं छो त माण्हू चवनि था त ज़ाती मिल्कियत हुई, पर सैयद सां जुड़ियल शयूं कॾहिं खां ज़ाती थियूं। सुभाणे किथे सन जी नगरी बि न ज़ाती मिल्कियत थी वञे जंहिंखे असीं पंहिंजो सियासी काबो सम्झी आज़ादी जे पंध जो थक भञंदा आहियूं। बसि तव्हां धणी थी पिया आहियो ऐं इमारत खपाए छॾी अथव। पर ॻाल्हि ॿुधो, इमारतूं न आहिनि थींदियूं, के इमारतूं तहज़ीब बि थींदियूं आहिनि जीअं मोहन जो दड़ो, के इमारतूं आलिम जे अमन जूं ज़ामिन बि थींदियूं आहिनि जीअं लतीफ़ जो रोज़ो। अफ़सोस जो अवां सैयद जे यादगिरियुनि खे एॾो सस्तो सम्झी वरितो। चरिया त असीं आहियूं जो फोर्सिस जा कड़ा ओरांगे बि सन जी मिटी माथे लाहींदा आहियूं।